अस्सलामुअलैकुम आबादगार भाइरो। केले जे फसल जी सुठी पैदावार हासिल करण जे लाइ ज़मीन जी खारपद यानी pH जो अमल दख़ल इंतहाई अहम आहे। ज़मीन जी खारपद वधि मां वधि 8 खां मथे न हुजणु घुरिजे। जेकॾहिं खारपद 8 खां मथे हूंदी त ॿूटो खाद खुराक जा जुज़ा ज़मीन मां खणी कोन सघंदो ऐं नतीजे में फ़ी एकड़ पैदावार घटि हासिल थींदी। इन ॾस में ज़िले मटियारनि जो प्रोग्रेसिव ज़मींदार सैयद हसन अली शाह जाम वटि ज़राई तहक़ीक़ सिंध टंडोजाम जे सॉइल सेक्शन जे साइंसदाननि जी सलाह मशवरनि सां जेको तरीक़ो इस्तेमालु कयो आहे उहो अव्हां खे हिन वीडियो में ॾेखारियूं पिया। जीअं त वथाण जो भाण, उन सां गॾु मोलासिस यानी शीरो ऐं कुझु pH खे घटि करण वारा बैक्टीरिया जंहिंखे संदनि ज़ुबान में बैसिलस लेटेरोस्पोरस चइबो आहे। हिन वीडियो में ॾेखारियल तरीक़े मूजिबि इहे सभु शयूं पाण में मिलाए हर पाणीअ सां उन हल थियल महलूल जो 30% केले जे फसल में हलाइबो त ज़मीन जी वधियल pH घटि थी पवंदी। ज़मींदार जे चवण मुताबिक़ हिन ज़मीन जी pH जेका पहिरियां 8.9 ते हुई हाणे 8.1 ते पहुची वई आहे ऐं फ़ी एकड़ केले जी पैदावार में पिणु इज़ाफ़ो आयो आहे। हसन अली शाह जाम वटि केले जे फसल में कीमियाई भाणनि जो पिणु बहितर वज़न ॾिए थो, जंहिंमें नाइट्रोजन में कैल्शियम अमोनियम नाइट्रेट जूं 16 बोरियूं ऐं फास्फोरस में मोनो अमोनियम फास्फेट जूं 4 बोरियूं ऐं पोटाश में SOP 50 किलो वारे जूं पिणु 16 बोरियूं फ़ी एकड़ फ़ी साल ॾिए थो, जंहिंसां फ़ी एकड़ केले जी पैदावार 1000 मण ते अची वई आहे। यकीनन जेकॾहिं केले जे फसल खे घुर्ज मुताबिक़ खोराक ॾिबी त पैदावार सुठी ईंदी।